सरहद वेझो पुलिस मुक़ाबले में नौजवान मारिजी वियो। वारसन पारां बेडोरी खे मारण जा इल्ज़ाम लाश रखी धरणो। गुज़िरियल राति देर सां हदसारा थाणे जे हथ सीपीएक जी पकड़ नंबर 87 वटि सरहद पुलिस जो ॾोहारियुनि सां मुबैना मुक़ाबलो थी पियो। पुलिस मूजिबि ॾोहारियुनि सां मुक़ाबले में सखर ज़िले जे सालिया पुट वासी हिकु ॾोहारी जमील मीराणी मारिजी वियो। संदसि 3 साथी फरार थी विया। पुलिस मूजिबि मारिजी वियल जमील मीराणी ॾोहारी हो। संदसि मथां घोटकी ऐं सखर ज़िलनि जी मुख़्तलिफ़ थाननि ते 11 खां वधीक केस दाख़िल थिया हुआ। होॾां मुक़ाबले में मारिजी वियल जमील मीराणी वारसन नौजवान जमील मीराणी जो लाश रखी पुलिस ख़िलाफ़ एहतिजाज कयो। उन मौक़े ते मारिजी वियल जमील मीराणी जे वालिद मोहम्मद पुनल मीराणी ऐं ॿियनि वारसन ॿुधाईंदे चयो त पुलिस जमील मीराणी खे 2 हफ़्ता अॻु रेड़ी मां खंबे खणी गुम कयो हो, जंहिंजी आज़ादी लाइ पुलिस पारां 5 लख रुपया रिश्वत तलब कई वई हुई, जेका न ॾियण ते खेसि ॾोहारी ॼाणाए सरहद में कूड़े मुक़ाबले में नाहक मारियो वियो आहे। हिन सरहद पुलिस ऐं संगरार पुलिस ख़िलाफ़ पिणु पटिशन दाख़िल कराइण जो ऐलान कंदे आला अख़्तियारनि खां मामले जो नोटिस वठी इंसाफ़ फराहम करण जी अपील कई आहे। अॼु मुक़ाबिलो ॾेखारियो अथऊं 26 तारीख़ ते रात मुक़ाबलो ॾेखारियो अथऊं। कल्ह असां पटिशन बि दाख़िल कई आहे।